नारायण घोषपुर में आम खबर है जो गांव से शेयर क्यों पिया। घोषपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब घोषपुर पुलिस गुजे इतला ते कार्रवाई कंदे करम प्रवासी बिन औरतों ने एक न्याणी के मुबैना तौर कच्चे में अगवा थियण का बचाए वरतो है। मिल जाण मूजिब घोषपुर के कच्चे वाले इलाके में कच्चे जे ॾोहारनि रिश्तो करण बहाने से करम प्रवासी शेख बिरादरी की बिन औरतुन के धोखे से घुराए मुबैना तौर अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो, जैसे ज़िले कश्मीर कंदकोट घोषपुर पुलिस नाकाम बणाए छॾियो आहे। पुलिस ज़रिए टेलीफोन ट्रेसिंग ते कच्चे तरफ़ वींदड़ रस्तनि की नाकाबंदी करे बिन औरतुनि ऐं संदन मासूम न्याणी समेत टिनी के अगवा थियण का बचाइण की दावा कई है। अगवा का बची वियल औरतुनि का तफ़सील वठी खेन वारसनि हवाले कियो वियो। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ घोषपुर। माखे चयो अचे तुंहिंजे भाउ जो असां रिश्तो कंदासीं। अच मां अचां पई हेॾे दलबे ते माखे घुरायो अगवा करण जे करे। हिते दग ते चौकी हुई पुलिस वारनि माखे पुलिस वारनि चयो तूं हेॾे कार में अची त धाड़ेलनि कच्चे जा शाबाश आहे। पुलिस वारनि माखे पकड़े करे माखे पुलिस हिते पंहिंजे हवाले कयो। लख थोरा पुलिस जा इहे माखे अगवा करण जे लाइ खणी विया। अगवा करण जे लाइ माखे खणी वञनि पिया आहिनि, पर शुक्र आहे एतिरे में ख़ैर जो माखे पुलिस बचायो पंहिंजे हवाले। घोषपुर पुलिस जी हितों जी मेहरबानी, इन जी घोषपुर पुलिस जी मेहरबानी आहे।